महीनो पूरो थी वेंदो आहे लेकिन अञा ताईं असांखे बिल न आहे मिलियो। बिल जे लाइ परेशान आहियूं, अलाए केतिरो बिल आयो आहे बिजली जो। त हाणे मां तव्हांखे बिल्कुलु आसान तरीक़ो ॿुधाईंदुमि, तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हां पंहिंजे मोबाइल जी मदद सां पंहिंजे बिजली जो बिल आसानी सां चेक करे सघो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि तव्हां कीअं पंहिंजी मोबाइल जे ज़रिए सां पंहिंजी बिजली जो बिल चेक करे सघो था। इन लाइ तव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरियों तव्हांखे गूगल ते अचिणो आहे। गूगल ते अची करे हिते तव्हांखे सर्च बार में लिखिणो आहे। तव्हां ॾिसो, हिकु ॻाल्हि जो हिते तव्हांखे ख़ासि ख़्यालु रखिणो आहे त तव्हां कहिड़ी कंपनी जो जेको आहे बिजली इस्तेमालु करे रहिया आहियो, कहिड़ी कंपनी जी। अगरि तव्हां सिंध में आहियो त सिंध इलेक्ट्रिशियन जेको आहे हिते लॻंदो, यानी सीपीको जेको आहे सीपीको लॻंदो हिते। यानी तव्हांखे हिते लिखिणो आहे इलेक्ट्रिसिटी बिल चेक सीपीको, इलेक्ट्रिसिटी बिल चेक सीपीको। हिते लॻाए करे ऐं हिते तव्हांखे पहिरें नंबर ते जेका वेबसाइट नज़र ईंदी, तव्हांखे इन ते क्लिक करिणो आहे। हिते तव्हांखे हिकु रिफ्रेश नंबर नज़र ईंदो ऐं हेठि लॻाईंदो तव्हांखे हिते कस्टमर ID नज़र ईंदी। कस्टमर ID 10 डिजिट जी हूंदी आहे ऐं रिफ्रेश नंबर जेको आहे इहो 14 डिजिट जो हूंदो आहे। हिते मां तव्हांखे बिल जो स्क्रीनशॉट लॻाए करे ॾेखारियां थो त हीउ रिफ्रेश नंबर आहे ऐं इन जे हेठां जेको आहे हीउ 10 डिजिट वारो इहे कस्टमर ID आहे। लेकिन मां वटि जेको बिल पियो आहे उहो सिंध जो न आहे, पंजाब जो बिल आहे। त सिर्फ़ु असां उन ते चेक कंदासीं त हिते जेको बिल आहे उहो कंपनी कहिड़ी जो आहे, फैसलाबाद जो आहे। हिते असांखे लिखिणो आहे फिसिको, इलेक्ट्रिसिटी बिल चेक फिसिको। हिते जीअं तव्हां क्लिक कंदो, पहिरें नंबर वारा जेका वेबसाइट आहे इन ते तव्हां क्लिक कयो। हिते क्लिक करण खां बाद अहिड़ो ई जेको आहे पेज तव्हांजे साम्हूं अची वेंदो, फैसलाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी। त हिते तव्हांखे 14 डिजिट जो रिफ्रेश नंबर लॻाइणो आहे, या वरी तव्हांखे कस्टमर ID जेको 10 डिजिट वारो नंबर आहे उहो लॻाइणो आहे। त मूंखे कस्टमर ID नंबर लॻायांसि थो मां, जेको मां कॉपी करे आयो हुयुमि। हिते तव्हांखे पेस्ट करिणो आहे। पेस्ट करण खां बाद हिते ॾिसो तव्हां आख़िर में हिते U लिखियलु आहे, इहो U खे तव्हांखे हिते हिनखे R करिणो आहे। R करे हिते तव्हां हिनखे सर्च कयो। जीअं तव्हां हिनखे सर्च कंदो, थोरी देरि खां बाद हीउ बिल तव्हांजे साम्हूं बिल्कुलु वाज़े थी वेंदो। इनखे तव्हां बिल्कुलु सुठे तरीक़े सां चेक करे सघो था। कस्टमर ID नंबर हे आहे, हिन जो रिफ्रेश नंबर हे आहे हिन जो। अहिड़े तरीक़े सां सॼो कुझु जेको आहे हिन बिल में तव्हांखे वाज़े निशान ईंदो। अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजी बि बिजली जो बिल, घर जो, दफ़्तर जो आसानी सां आराम सां तव्हां चेक करे सघो था। त हाणे हलूं था त बिजली जो बिल अची त वियो। मिसाल हिन जो घणो बिल आयो आहे, 1771 रुपया हिन जो बिल आयो आहे। त हाणे इहो बिल असां पे कीअं कयूं? बिल पे करण लाइ तव्हांखे छा करिणो आहे, हिते जो स्कैन जो सिस्टम बि आहे। त कंहिं मोबाइल ज़रिए तव्हां हिनखे स्कैन कंदव त बिल जेको आहे पे थी वेंदो। लेकिन अगरि तव्हां स्कैन नथा करणु चाहियो त तव्हांखे छा करिणो आहे, पंहिंजे मोबाइल में मौजूदु जेका ईज़ी पैसा वारी ऐप आहे उहा तव्हांखे ओपन करणी आहे। ईज़ी पैसा आहे, जैज़ कैश आहे, का बि एप्लीकेशन आहे उन मां तव्हां बिल पंहिंजो पे करे सघो था। हाणे तव्हांखे हिते बिल पेमेंट वारो जेको ऑप्शन आहे हिन ते तव्हां क्लिक कयो। हिन ते क्लिक करण खां बाद हीअ तव्हांजो जेको पिन कोड आहे उहो तव्हां घुरंदी, उहो लॻायो। लॻाइण खां बाद हीअ तव्हांजे साम्हूं एप्लीकेशन खुली वेंदो बिल पेमेंट वारो। हाणे तव्हां हिते पहिरें नंबर ते जेका इलेक्ट्रिसिटी आहे इनखे तव्हां क्लिक कयो। इन ते क्लिक खां बाद हिते तव्हांखे पंहिंजी कंपनी जेको आहे सिलेक्ट करणी आहे, त कहिड़ी कंपनी जो तव्हां बिजली इस्तेमालु करे रहिया आहियो। हीअ जेका कंपनी आहे लिसिको, हे लाहौर जी आहे। अहिड़े तरीक़े सां तक़रीबन कंपनियूं जेको आहिनि हिते मौजूदु आहिनि। त असांखे कहिड़ी कंपनी जो बिल चेक कयोसीं, फिसिको, फैसलाबाद वारी इहा फिसिको। असांखे हिन ते क्लिक करिणो आहे। हिन ते जीअं क्लिक कंदासीं त हिते तव्हां खां रिफ्रेश नंबर घुरंदी। जेको रिफ्रेश नंबर तव्हां हिते लॻायो हुयो उहो तव्हांखे हिते लॻाइणो आहे, या वरी तव्हां हिते उहो बिल तव्हांखे स्कैन करिणो आहे। अगरि तव्हां वटि बिल न आहे त पोइ तव्हां हाणे जेको आहे हिते 14 डिजिट वारो रिफ्रेश नंबर लॻाइणो आहे। 14 डिजिट वारो रिफ्रेश नंबर लॻाइण खां बाद तव्हांखे नेक्स्ट ते क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां नेक्स्ट ते क्लिक कंदव त हीउ तव्हांजे साम्हूं जेको आहे बिल पेमेंट वारो ऑप्शन अची वेंदो। हिते तव्हांखे जेको आहे इमाम बख़्श नाले सां बिल जेको आहे उहो खुली वेंदो।
जीअं तव्हां हिनखे पे इन फुल ते लॻाईंदव त हीउ बिल जेको आहे पे थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां तव्हां कंहिं बि कंपनी जो बिल आसानी सां घर वेठे पंहिंजे मोबाइल जी मदद सां पे करे सघो था। तो दोस्तों, अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? उमेद कयां थो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। कमेंट बॉक्स में पंहिंजे राय जो इज़हार ॾेई करे शुक्रिया जो मौक़ो ॾींदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।